पंजाब जो तख़्त बचाइण वारी जंग में इमरान ख़ान पार्टी अॻुवाननि खे अहम टास्क ॾेई छॾिया। 11 जनवरी खां घर सूरत में एतमाद जो वोट ॾियण जूं हिदायतूं। नून लीग ऐं पीपुल्स पार्टी जी दावा पंहिंजी जाइ ते, पर कप्तान बि पंजाब जी वॾ विज़ारत बचाइण लाइ संदरा ॿधी वरिता। स्पीकर पंजाब असेंबली सिफ्तेन ख़ान, अॻूणे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार, असलम इक़बाल, महमूदुर रशीद ऐं अब्बास अलमदार खे अहम ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वयूं आहिनि। इमरान ख़ान पार्टी अॻुवाननि खे हिदायत कई आहे त 11 जनवरी खां घर सूरत में एतमाद जो वोट वरितो वञे, जंहिं लाइ पार्टी अॻुवान असेंबली मेंबरनि सां राब्तनि जो अमल जल्द मुकमल करे वठनि। एतमाद जे वोट बाद पार्टी फ़ैसिलनि मूजिबि ईंदड़ उपाउ वरिता वेंदा। पीटीआई ज़रियनि मूजिबि फ़िलहाल 3 मेंबर एतमाद जे वोट में न ईंदा, जिन जा पार्टी पॉलिसी ख़िलाफ़ वञण जा इम्कान आहिनि। हिन वक़्तु पीटीआई ऐं काफ लीग खे 187 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk